खैरपुर रिपोर्टर अब्दुल रज़ाक शरकुंबला गोड वजीर अली सोलंकी जे सरवाहन में स्मात ज़मीरा सोलंकी जो पैंसी बिरादरी जे असरन खिलाफ अवामी प्रेस क्लब कुंभ पहुंची एहतजाज। कोट डी जी मुंहिंजी बिरादरी जो बासर फयाज़ सोलंकी मूंसां ज़बरदस्ती कई हुई, हाणे ॿीहर बासर मूंसां ज़बरदस्ती करण जी कोशिश करे रहियो आहे। ज़मीरा सोलंकी कोट डी जी गोड जे चङे मुड़ुस उन मामले जो फ़ैसिलो बि कयो, जंहिंखां पोइ असां वटि क़ुरान पाक खणी आया हुआ, जंहिं ते असां उन्हनि खे माफ़ कयो हुयो। ज़मीरा सोलंकी कोट डी जी फयाज़ सोलंकी गोड जे बासर मंसूर सोलंकी मुश्ताक सोलंकी मीर ख़ान सोलंकी जे चवण ते असांखे तंग करे रहियो आहे। मां गाह करण लाइ वञा थी त मुंहिंजे पोयां लॻी ज़बरदस्ती करण जी कोशिश थो करे। ज़मीरा सोलंकी कोट डी जी असां ग़रीब माण्हू आहियूं, बासरनि मां जान जो ख़तरो आहे। जेकॾहिं मूंखे या मुंहिंजे कंहिं बि घर भातीअ खे कुझु बि थियो त उन जा ज़िम्मेवार ॻोठ जा बासर हूंदा। कोट डी जी IG सिंधी IG सखर SSP खैरपुर खां मुतालबो करियूं था इन्हनि बासरनि ख़िलाफ़ कार्रवाई करे असां सां इंसाफ़ कयो वञे। मंसूर मीर खान मुश्ताक केरन ज़ात जा हुए सोलंकी हुए थे। टे चक्कर मां संजा जायज़ी कया मंसूर जो भणे जो फयाज़ वो लन सा बदल है न केड़े गोठ जान हुए उतो जे ना संजे पाड़े जा है न डेली डेली ना जायज़ी कई दे टे चक्कर के ते ट्राई चक्कर कुरान खणी आया न असन ते कुरान ते माफी दी त सन जानी वठी आया है न सुबह में वसां जे कोट ते गया भी कया ये ट्राई जना न फयाज़ नाले सा आई मंसूर नाले सा मीर खान नाले सा मुश्ताक कबीर नंबर जो कुंडो आई मंसूर ए जो कुछ जो असन जे घर में थे चिंता तू सवरे का मारींदा से तुझे मुर्स के मारींदा से तुझे डेरन के